छा थींदो? न रो पुत्र न रो, न पाण खे गार न मूंखे, बाक़ी ॿटड़े ॾींहं पोइ तूं मूं वटि हूंदीअ। आऊं चवे थी वञी सत्सा मरंदड़ खे वधीक न साड़ चढ़ी वञी त निकिरी वञी। नथी चवां सारा, छो त बाबा मरूम खे शेर ॻाईंदो हुयो, दुश्मन मरे त ख़ुशि ना थी वे, हूं त सॼणा नु बि मरणा आहिनि। भले भले हाणे पी ॻाइणोसि, ॻाइणे जी धी आहे। वञा रे, नाहे तुंहिंजी हमदर्दियुनि जी ज़रूरत मूंखे। अम्मा तूं वञ, बाक़ी हिन लाइ न महल न मोकियो, तूं वञ अम्मा। हिनमल त वञा थी धीअ, छो त सौरा ॿार सॾे थो, तोखे नींदसि। हा मूंखे डर जी ॻाल्हि आहे अम्मा, तूं हेकर वञ। थाणो त थणकी आहे, पर तूं बि थणकी आहीं। तूं वञ, मूमल बांदी आहे पर मांदी न आहे। मुझो सोचले, मुझो जिगरी पुट सोचले। चाची चुप करे वे, ना ॻाल्हाए मूंसां थाड़। तो मुझो सब कुछ खसियो आ। तो बदनसीबी जी भला बची आहे, तू निपटी आई, निभागी आई। दादन ॾे हलो नूरी। अम्मा ॿीहर इहो नालो न वठिजांइ, मूंखे केनाल में उछले छॾ या मीरल जे हवाले कर या बादल खे मुंहिंजो हथ ॾेई छॾ। दादन जो नालो ॿुधंदे मुंहिंजे बुत में बाहि लॻी वञे थी। अम्मा मुंहिंजे लाइ छा कयो आहे दादन? असां लाइ छा न कयो अथसि, इहो ॿुधाए। कमल खे कुझु थिए त उन लाइ तड़पी पियो थिए, तोखे ख़बर नाहे? उते हुयासीं त कमल लाइ कढ़ंदो हुयो, कमल ते कखु न सहंदो हुयो। कमल भेण अथसि नूरी। हा मूमल बि भेण अथसि जंहिं लाइ मरंदो हुयो, ऐं सोढल वारनि सां झेड़ा पे अटकायई। मां लुड़ी वियसि, दरपदर थी वियसि, को कहका न आयुसि। ॿ विखूं तो वटि लड़ी अचे आ, तोखां पुछे आ मां। अम्मा मां कारे चोर ॾे वेंदसि, पर दादन ॾे कोन वेंदसि। एॾी नफ़रत चङी नाहे धीअ। अम्मा मोहबत तिर तां थी वेंदी आ, ऐं नफ़रत बि ज़रे तां रगुन में पखड़बी आ न, त बुत ज़हर जो भंडार बणिजी वेंदो आ। वड़ न विसार जन नूरी। न विसारिया तम वड़, नया एहसान फरामोश। अम्मा एहसान अलग शे आ, मोहब्बत अलग शे आ। अम्मा थोरो सोच। छा सोचां धीअ? अम्मा मूंखे यकीन आ, भरवसो आ, मां न गुम थी मोटी हाँ, ऐं बादल कुछ भी न पियो चए, रहंदो खुश पियो थे तो वांगुर, त चई खैरन सां मोटी आई आ। सो त आहे। खबर आ मीरल वट केतिरो वक्त कैद हुयसि, छा मालूम जिते अॻु हुयसि उते केतिरो वक्त कैद हुयसि। जे न उते दादन हुजे हा त मारींदे देर न करे हा, कारो कंदे वेरम न करे हा। वरी भी बादल खे लख शाबस जो उफ न चयई, अञा भी दिलदारी ॾिनई, पोइवारी कयई। छा बादल वटि गैरत नाहे अम्मा? हुन वटि दुनिया जी ख्वारीअ जो एहसास नाहे अम्मा? अम्मा आहे एहसास, पर बादल मुंहिंजो माण्हू आ। धीअ तो दुख ॾिठा आहिनि, जज़्बाती आहीं। मूंखे त उल्को आ त मीरल वरी न मुसीबतूं पैदा करे, बादल खे त बख़्श कोन कंदो, पर असां तां बिरेल वाहे छॾींदो। जे मीरल आयो त मां साणंस मुंहुं ॾींदसि, बस तूं साथ ॾिजांइ। तूं छा मुंहुं ॾींदी मीरल सां धीअ? ईंदसि अम्मा, बादल अचे त एतमाद में वठूंसि, पोइ मीरल कुछ भी न कंदो,
ऐं वक्त अचण ते मीरल रहंदो ई न त छा बिगाड़ींदो। छा कंदी है तू? अम्मा इहो त वक्त ॿुधाईंदो। बही भया काने घर खाली पाण गायब लगे तो त दादन खे परचाणे विया थी सके तो पर मूंखे लगे तो त सोढल जे तॾहिं ते विया काॾे विया काॾे बि वञूं असांजी मर्ज़ी। तूं असांजो को वॾो आहीं जो पुछाणो थो करी। चाचा आस्ते नंढ वॾाई जो लिहाज़ रख। पंदर में कुतर खाई ठो करे बछेर वांगुरु न कुॾ त किलो न पटे छॾियां। तूं थो असां खां पुछी त काॾे विया हुयासीं? कुझु अकुल सिख। पुट शफन उमल थी आहे न, उनजो वर विसाल करे वञे, मरूं या बचूं वञणो त पवंदो न। थाणो जी ख़बर अथई, थाणो धणकी आ नि धणकी ना है। चाची अज चाचो उडरे तो उडरे घोड़ पखियारियूं घोड़ियूं थो करे मौजी हुनन सां दुश्मनी इन घर जे करे आ न। ऐं ज़ाती दुश्मनी भी त तव्हां जे करे आ न। उन्हनि दुश्मननि जे दर ते वञे। या ज़ाती दुश्मनी ज़मीन तां शुरू थी तो वधाए वञी कत्ल एवज़ संग ॾियण ताईं पहुचाई। मां अंधो आहियां नथो सम्झां? मूंखे ख़बर न आहे त दुश्मन वटि थो वञा, पर सोच त कहिड़ी निस्बत सां वियुसि। अॻ में न थे वियुसि सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे न शफ़न। तूं न उमिरि जो लिहाज़ थो करी न वरी माफ़ी जी निज़ाकत खे थो ॾिसी। मूं तॾहिं ते रैसन जे रूबरू चयो त हाणे मुमल असांजी आहे। चाचा दुश्मन जे दर ते लड़ी विया तॾहिं मूंखे कावड़ आई आहे। तूं ऐं चाची मुंहिंजा माउ पीउ आहियो, माउ पीउ। मां बेइज़तीअ जो सोचे बि नथो सघां। जेकॾहिं तव्हांखे ॾुख थो थिए न चाचा, मां तव्हां खां माफ़ी थो वठां, माफ़ी थो वठां मां तव्हां खां। चाचा जेकॾहिं तव्हां चवंदव न त मां हिन घर में रहंदुसि, न त मां ॿेले में बि रही सघां थो। तुंहिंजूं जायूं असांजी अखियुनि में आहिनि शफन। मुंहिंजो खेरा पर हिन ॼमूड़े जे ॻिझ जी पारत अथई। बेइज़ती न करीसि। तूं वरी इज़त सां थी ॻाल्हाईं। चापलू केवेली मूंखे ॼण कोड़ो आहे। ॿिए चयो थींदो आहे न त पोइ कावड़ ईंदी आहे। मसूराब दरवाजो खोल। घर ते दातन अरे तो तूफान चास हिन त घर में तलाश कई पर न मिलियो। अॼु हिनखे मौत ते खणी आवा आहे, मौत। तकड़ न कर शफ़न, तकड़ न कर ॾाहोदी। आ चवाए तो हथ कट चाचा शफ़न हथ कट ॾाहोदी। छॾीसि त हाणे सहंदाई थी लुड़ी लही पए। दो पर जी दर ते आयो आहे। खबर न थस त थाणो धणकी आ नि धणकी ना है। हथ कट चाचा हथ कट चप्पल चेहरा। शफ़न प्राण जो वास्तो थी चवे त टोपी लाई पेरन ते रखी। और कढी से न शेर के तो बारूद से गयास ऐं हमेशा जे लाइ सुम्ही पवे। आयो ई न लाया आहियां घर खोल तो खबर पवे। मां तुझे रत जो प्यासो है दादन, रत जो तुझो बूटियूं बूटियूं करे बिल्लन खे खाराए तुम। अच्छा में आयो आही अज मौत खे ॻोल्हे नथो थी। ईअं न कर, दर कोन खोलींदुसि। पहिरीं मां जे थन जे सदके हलियो वञ। छॾीसि दादा न पाणे ॿाहिरि निकिरंदो। मां ॿधी छॾ न ॿहिरे खे, रोके छॾ पंहिंजी न धाणो खे त मुंहिंजे दर जी चोट न टपनि। हमेशा जे लाइ मूं ॾिसण लाइ सिकंदुमि। छो त दादन मौत आहे, मौत आहे।
आहे टणो बेश बे त ॿुधाए हू वियो हलियो न विया तुम चाचा न विया तुम मूंखे हू ॿाहिरि वठी नथो ॾे अने मां हुनखे घर में ॻोल्ही थो आहियां हाणे हुनखे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुमि ॻोल्हे ओ दुश्मन केरु आहे केरु जी सर इम्तियाज पे ॻाल्हायां सर मुंहिंजी कोताही न आहे सर एएसआई ऐं सिपाही साहिब जे अखियुनि में धूड़ विझी वठी भॻो जबल पकड़ण जी कयसि सर ज़ख़्मी थी पियो आहे जबल जो को बि ॾोह न आहे सर मुंहिंजो बि ॾोह आहे सर मूं असुलो ॾिनो सर एॾो क्रिमिनल न हुयो पहिरियों भेरो थियो आहे मां ट्रांसफर एएसआई ऐं सिपाही साहब मुअत्तल ऐं जबल खे इनाम ॾींदो सर ही पहिरों माफ़ कयो जी सर ओके सर छा थियो साहब तूं ऐं सिपाही साहब मुअत्तल घाटा वाले मां ट्रांसफर जबल बची वियो साहब जे भित न लॻेसि न त जबल मीरल जो बेक कढेसि नीचा साहब जबल चोंश वाला बंद गसी साहब माटे अॼु वञी हेडक्वार्टर में रिपोर्ट कयो मूंखे जिते हुकुम थियो हलियो वेंदुसि अहिड़नि मामलनि में कोताही कबी आहे साहब बचा कयो जॾहिं मां पंहिंजो बचाव नथो करे सघां त तव्हांजो कीअं बचाव कंदुसि नॉनसेंस साहब लपजो त मथां वथो न थो आहे माटे मूं छा चयो वञी रिपोर्ट कयो ईमेल कवाले जी मायूसी छॾ धीअ इहा ॻाल्हि वस में न आहे अम्मा आण वस में अम्मा कख न दरिया में किरंदो आहे त ॿुॾण लुढ़ण हिक लहर खां ॿी लहर जे वर चढ़ण कख जे वस में हूंदो आहे पर तूं कख नाही कवल आहीं कख बि गरो आहे मां त कख खां बि पोइते आहियां मां आहियां न तुंहिंजो सहारो हा मां ॿुॾंदे ॿूढ़नि खे के हाज़िक हथ विझनि डॉक्टर सतार केॾी सुठी ॻाल्हि कई सतार हा इहा शाह लतीफ़ साईं जी सिटरा आहे मां छा आहे हुन में तोले चई पए पर मतलब छा आहे ॿुधायई त ॿुॾण तकलीफ़ वक़्तु कमज़ोर जो सहारो वठण वारो बि सियाणो सॾिबो पर अम्मा तुंहिंजो सहारो त बूढ़े खां बि कमज़ोर आहे छा कयां कमज़ोर न समझ कंवल समझी थी त इहो भरवसो रख तोखे ॿोड़ींदसि कोन तारींदसि तूं दादर खां मूंखे घटि प्यारी आहीं न्याणीअ जो औलाद पुट खां बि मिठो आहे माउ जे लाइ मूं इनकार न कयो अम्मा तुंहिंजे प्यार खां त पोइ मुंहिंजे प्यार जो बि भरम रख न धीअ कॾहिं त केहर शींह थी लॻी बंदूक हथ में ऐं दुश्मननि जा दुनाड़ चट धाणो जा त हणी धाणा ई कढी थी विझे ऐं कॾहिं पाण खे छॾी थी त संभाले नथी सघी न कर ईअं न थी कमज़ोर हमें कमज़ोर कंहिंमें बि न छामें कमज़ोर आहे अम्मा जी पुट पंहिंजे मूं कहिड़ी खिचड़ी पची रही आहे जेका मूंखां लिकाए रहियूं आहियो तूं ईअं ॻाल्हाइण कॾहिं खां सिखियो आहीं जॾहिं खां तव्हां ॿिन्हिनि ॻाल्हियूं ॻहण शुरू कयूं आहिनि जेॾी महिल बि घर अचां थो तव्हांजे मथां पारो किरी थो पवे उन खां पोइ
चुप थी थियो। तूं भरवसो करण छॾे ॾिनो आहे दादन। असां छा लिकायूंसीं? शफन जे हमले जी ॻाल्हि तव्हां न लिकाई मूंखां? अदा बेतमादी खां भलो आ त भरे बंदूक हण। कमल आहिस्ते, किथे मतां मूंखां का ग़लती न थी वञे। इन जो मतलब इहो आ त असां का ग़लती कंदियूं आहियूं ऐं तव्हां का ग़लती न आहियो कंदा। बेतमादी थी अफ़सोस आ अदा। मां समझाइस त जरी न थे। ठीक असांखे कड़ो बि न करे। बापल मूं वटि रोई अहिड़ी पियल आ जो थोरे छेड़े सां काती तिखी तबुर लोह कटे वञे न। घणी तिखी काती खपे बगन? उल्को न कयो। माण्हू कीअं आहिनि? पतंगो बच त बाहि में काहे पवने। वरी बि आज़माए सोच, माण्हू अहिड़ा हुजनि हर हाल में वारदात करे अचनि। ये खाली मोटिया त पोइ तोखे ॿुधाए छॾियो अथमि त तूं छा छॾी थो। बाबल आज़मायल आज़माइबा आहिनि छा? या दातन जो सिर या दातन जी बाह घुर्जे जी तो न। बिल्कुलु बाबल, या वजूद न रहे थे, जे वजूद रहे थे त कंध झुकियल सां जिए। हा, इहो ई कम कंहिं बि सूरत में थियणो खपे। बाबल हिकु ॻाल्हि ॿुधो। चओ। वज वठी ना मैदान में लाइबा। वंज? हा बाबल, दादन खे अस्पताल भेड़ो करे पोइ खणजे बाह त बीणो थी लॻे। ऐं त चवां थो धुरनि में तकरार जी तलवार खे तेज कर। देश में ईंदा त संदन ध्यानु ओॾां वेंदो ऐं आसानीअ सां थी वेंदो। दिलजाए कयो बाबल, वज मिलण सां बगन जी सट सभु कम मुकमल। ॼण बि घुर्जनि त दादन जी अखि खुले त सरदार बहराम बहरा उथले त बोड़े। चाची, ओ चाची काहे चेम न ॻाल्हाईंदी कर मूंसां। ठीकु आहे, न ॻाल्हाईंदसि चाची। मुद्दो पूरो थिए त पोइ सोचां का सही। छा छा वरी छा? ऐं असांजी मिल्कियत आहे, असीं मर्ज़ी जा मालिक आहियूं ऐं मुंहिंजो कासिम को घटि आहे छा? हाणे वरी मेहंदी लाहींदी साईं, वरी कुंवार थींदी। चाची दिमाग़ त जाइ ते अथई न। होश सां ॻाल्हाए त पटिया न ॻिची। होश तू धार चाची। हाणे मूं महिल न मांदी आहे न बांदी आहे। जेकॾहिं वरी इहो नालो खई न त पोइ ॾुखी थींदी। ऐं ॻाल्हि त ॿुध, तूं जहिड़े रिछन जहिड़े दादन ऐं शफ़न खां बि मुंहिंजो कासिम वियो छा? चाची मूंखे मॉल ॾिसंदीअ या वरी न घर में ई न ॾिसंदीअ। हाणे मूंखे कोई रोकण या टोकण वारो न आहे। तो ढल जी सिरी मारियो थे, हाणे त उहो बि न रहियो आहे। खुदा जी कुदरत ॾिसो में सड़ी हाणे वरी बेलगाम थी थिए। तूं ये करे त ॾिस त ही कुही कावन खे न ॾेई छॾियई। कुही कांव खे ॾियण वारो रही न आहे। तूं मूंखे कोहंदीअ, मां तुंहिंजो लिहाज़ थी कयां न त पतो पइजी वञे हा त मूं महिल छा आहे। जेकॾहिं तूं मूंखे घटि चवंदीअ न त मां बि माफ़ न कंदीसांइ। अचे रुगो यो ज़फर त अचे त सही त चवांसि थी जे मेसड़ी खे मान ॾेई भेण कयो अथई न, उहा ॾिस अॼु मूंसां कीअं थी विड़े। मुंहुं साम्हूं तूं बदू थी मुक़ाबलो करे। ऐं नंढे वॾाई जो संदो बि वेसारे वेठी आहे मेसड़ी खे जाइ थी। मूं बि तोखे चयो हुयो न, ऐं हाणे बि चवां वॾी थी इज़त कंदीअ त तुंहिंजा पेर धोई बि पीअंदसि।
जेकॾहिं गार गंद कंदी है न त पोइ मूमल न मान बांधी आ। ॻाल्हि ॿुध माई, तोखे हिन घर में ई रहणो आहे, सम्झे? ॿाहिरि वञण जो कॾहिं सोचजांइ बि न। जेको हाणे तूं हितां टिक टिक करे पेर पाए हलंदी आहे ॿाहिरि, कॾहिं बि न। मां चवां थी चाची, जेकॾहिं इज़त ऐं लिहाज़ सां पेश ईंदी है न त मूमल सॼी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत कंदी। हिन घर खां हिकु कदम बि ॿाहिरि कढा न त हेठि आमूं तूं। बाक़ी जेकॾहिं बेइज़ती कंदी या उबतो सुबतो सोचींदी त मूमल न मांदी आ न बांदी। बाक़ी कमकार खां वंत मुंहिंजी ख़िदमत कंदी मोहांडी सदोरी सुलझणी ऐं सभागी थियण जी कोशिश न करा। मूंखे जेको वणंदो न ईअं कंदसि। मर्ज़ी जी मालिकियाणी आहियां ऐं तूं केरु आहीं विच में ॻाल्हाइण वारी? हिते सारा जी हुकूमत हलंदी, सारा जी। हा, तुंहिंजी न। त बि रही करे ॾेखार हुकूमत, ख़बर पइजी वेंदी त मूमल न मांदी आ न बांदी आ। हले हले हाणे तोखे ख़बर पइजी वेंदी आहे। हाणे ॾिसजां तो सभु थिए छा थो। ओ जॾहिं कासिम शींहं जहिड़े जे कुल्हे चढ़ंदी लहण जी बि वार खाई कान मिलंदई। जॾहिं कासिम जा करंट लॻई न त पोइ कोयलो थी रख थी वेंदी। जी अम्मा। बादल अलाए छो देर कई आ? पतो नाहे अम्मा, तू उल्को न कर, अची वेंदो। उल्को आहे, शहबाज खान जो दबा अथस, किथे उछर में न अची वञे। अम्मा तो बादल आ। ॾिसांस थी। आयसे तूं? हाँ नूरी, जिन खां सिवा पल न सरे न उन्हनि वटि त अचबो न। तूं त जेल हलियो वियो हुए। कोर्ट खां जेल मोकिलिया त वाटां भॼी निकितो आहियां। पुलिस खां? हा मासी, सिर जो सांगो लाए निकितो आहियां। हाणे बि नमा कयूं न ॿिन्ही खे ख़तम करे पोइ वञी हथ ॾींदुसि, वो खटे क़िस्मत। मीरल मापे नथी, दरिया ऐं समुंड बि मापजी वेंदा, पर हिन मीरल जो प्यार तूं मापे कोन सघी नूरी। अम्मा जीअं मूंखे मीरल ते फ़खुर आहे जो कंहिं बि सूरत में छॾण जे लाइ तयार न आहे। जेल मां भॼी करे बि असां वटि आयो आहे। तूं माठ कर, घणो ई सटो अथम। हाणे मूंखे मुंहिंजी मर्ज़ीअ ते हलण ॾियो। घणो ई दर बदर थियूंसीं। पोइ हलो न मूंसां, मां त घर जो बंदोबस्त बि करे आहियां। किथे? मीरल पुलिस किथे बि न छॾींदी, इहो त उल्को लाहे न। पुलिस के को लाचार कोने, भला जे पकड़ियुसि न त पोइ मुंहिंजी क़िस्मत आहे। असां त रुली वेंदियूंसीं न। ज़मानतूं कराए निकिरी वेंदुसि। हाणे ज़मानत छो न करायई? केस ॻरा आहे, 2 साल ज़मानतूं नामुमकिन आहे। सो बि जॾहिं बादल राज़ी थी। बादल खे राज़ी कयूं? बादल राज़ी न थींदो, बस तव्हां हलो। हींअर न, कुझु वक़्तु तरस, बाक़ी लिकी मिलण सां ईंदो कर। बादल खे लोधे निवेकली थी तोसां हलंदियूंसीं। कीअं मां? जेका तुंहिंजी मनशा धीअ। मीरल शायद बादल आहे, तूं उतर वारे पासे खां कोट खां निकिरी वज मिलई त मिलण अचिजांइ। बाक़ी ॾींहं मुक़रर करे निकिरी हलंदियूंसीं। ठीकु आहे। ठीकु आहे। महिरबानी।
मीरल मां तोसां ई हलंदसि सभिनी खे पतो पइजी वेंदो त नूरी खैर था है ना मासी जो भाई परेशान हो बादल अम्मा मेरा बादल खान दे न सिर्फ सरदार पर इन में असांजो कासिम रेस जी सोभ समझ त असांजी सोभ आहे ऐं असांजी सोभ पंहिंजी इज़त आहे ज़फर ॾिसणो आहे यादि सां रईस बि चयो आहे जेकॾहिं हुजनि न त पोइ हा कारजो जेकॾहिं हूंदा न त पोइ ज़फर बि ज़मरक आहे ज़मरक अचो गोराम ज़मीन भरजी वई आहे गोराम हाँ पर ख्याल ख्याल सां यार शहबाज खान जा माण्हू बि अची सघनि था ओ नहीं था साह न वञई गोराम पट करे भॼी विया त पोइ हलिया हलूं दादन खे तो रख जो देश घुमाइण गोराम लठुनि जो पलांत करणो आहे अरे ये मारे अरे ठीक है परवाह न कर ज़फर